فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد كان لكم في رسول الله أسوة حسنة لمن كان يرجو الله واليوم الآخر وذكر الله كثيرا. قال النبي صلى الله عليه وسلم أكمل المؤمنين إيمانا أحسنهم خلقا. وقال النبي صلى الله عليه وسلم الإيمان بضع وستون شعبة والحياء من الإيمان. सब दोस्त अहबाब दिल की मोहब्बत सां दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। महर बिरादरी सां वाबस्ता मुसलमान भाइरो, अज अव्हां गोठाणा मुसलमान खुश नसीब आयो ऐं मुबारकुनि जे लाइक़ आयो जो अव्हां जे ॻोठ में क़ुरान पाक जे दीनी जलसे जो इंतखाब थियो ऐं उते आलिम सबूरा पिया अचनि ऐं अल्लाह ऐं रसूल जी तारीफ़ पिया करनि। यो आलिम दीन अल्लाह जा प्यारा बाना जह जो वजूद जह जी मजलिस ऐं जह जी कचहरी वॾी अल्लाह जी रहमत है। एतिरे क़दुर जो आलिम दीन कहीं कब्रिस्तान खां गुज़र कंदो आहे त उन कब्रिस्तान तां अज़ाब टरी वेंदो आहे। जह ॻोठड़े में आलिम दीन अचे ऐं जह ॻोठड़े में क़ुरान पाक जो जलसो हुजे, अल्लाह रसूल जो नालो वरतो वञे, उन घरड़नि ते भी रहमत, उन्हनि जे फसल रिज़्क़ ते भी रहमत, उन्हनि जे माल ऐं मता जे मथां बि रब जी रहमत ऐं बरकत पवंदी आहे। मुसलमानो, अल्लाह जी ज़ात जीअं सभ खां वथे आहे, तव्हां असां मखलूक कायनात रब जे बराबर न आहियूं। ईअं ई इंसानो अल्लाह जो नालो जंहिं जगह ते खयो वेंदो आहे उन इलाके ते रब जी रहमत ऐं बरकत पवंदी आहे। तव्हां असां मुसलमान भाइर आहियूं, लेकिन जॾहिं अल्लाह जो घर मस्जिद शरीफ़ ठही पियो ऐं उन मस्जिद शरीफ़ में बांगो रखबो आहे, जेको बांग ॾींदो आहे, पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल मुअज़्ज़िनून अतवलु आनाक़न यौमल क़ियामह। क़यामत जे ॾींहुं सभ खां वधीक चेहरा रोशन बांगनि जा हूंदा, जेके अल्लाह जे घर खे आबाद कंदड़ हूंदा। ऐं जॾहिं बांगो मस्जिद शरीफ़ मां रब जे नाले खे बुलंद कंदो आहे, अल्लाह अकबर जॾहिं इहे लफ़्ज़ चवंदो आहे, इन्हनि जी छा त फज़ीलत आहे, छा त इन्हनि जो दर्जो आहे, छा त रब जे नाले जूं रहमतूं ऐं बरकतूं हिन मुसलमानो
जेसी ताईं इहा बांग जो आवाज़ वेंदो आहे मस्जिद शरीफ़ जे चइनी तरफ़नि खां, ओसी ताईं ज़मीन जे उन टुकड़े ते अल्लाह जी रहमत पवंदी आहे। हाणे उन ज़मीन जे मथां तव्हांजो अनो अनाज, उन जे मथां बि अल्लाह जी रहमत। उन ज़मीन ते तव्हांजा घरड़ा, उन्हनि जे मथां बि रब जी रहमत। तव्हांजा ढोर ढगा बीठा आहिनि, उन्हनि जे मथां बि रब जी रहमत। तव्हां असां इंसान घुमूं फिरूं था, उन जे मथां बि रब जी रहमत। सले सले दाणे दाणे ज़रे ज़रे ते बांग जे करे अल्लाह जी रहमत थी पए, जेसी ताईं इन बांग जो आवाज़ थो वञे। ऐं ॿियो मुस्लमानो, बांग जो एॾो वॾो दर्जो आहे, एॾी वॾी फज़ीलत आहे जो महबूब मुस्तफ़ा फरमायो, जॾहिं इहे बांगा क़यामत जे ॾींहुं रब जी बारगाह में ईंदा, इहे मुअज़्ज़िन जन अल्लाह जे घर खे आबाद कयो हो, जंहिं रब जे नाले खे बुलंद कयो हो, त पोइ जेसी ताईं ज़मीन जे टुकड़े ते बांग जो आवाज़ वयो, रहमत ई रहमत, बरकत ई बरकत। हाणे जॾहिं क़यामत जे ॾींहुं इहो बांगो मुअज़्ज़िन रब जी बारगाह में ईंदो, त हर शइ इन बांगे जे लाइ शाहिदी ॾींदी। इहो कणक जो दाणो बि शाहिदी ॾींदो त रब साईं बराबरि चवंदो हो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। इहे ढोर ढगा पखी परिंदा बि शाहिदी ॾींदा, इहे वण टिण बि शाहिदी ॾींदा, इहो ज़मीन जो ज़रो ज़रो बि शाहिदी ॾींदो। अल्लाह साईं, हे बानो तुंहिंजो जॾहिं दुनिया में हुयो त तुंहिंजे घर मस्जिद शरीफ़ मां चवंदो हो, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अल्लाह जी ज़ात सभ खां वॾी आहे, रब तुंहिंजे नाले खे हिन बुलंद कयो हो। ॿुधायो मुस्लमानो, इन खां वधीक बि कहिड़ी साथ आहे? केॾी वॾी सिर्फ़ बांग जी बरकत आहे। पोइ जॾहिं मुस्लमानो बांग जी एॾी रहमत ऐं बरकत, मस्जिद के आबाद करण जी एडी रहमत ऐं बरकत, पोइ जेको इंसान कुरान शरीफ़ पढ़े उन जे मथां केॾी न अल्लाह जी रहमत हूंदी। जेको हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक वठे उन जे मथां केॾी न रब जी रहमत हूंदी। ऐं जेको इंसान दुरूद शरीफ़ पढ़े उन जे मथां केॾी न रब जी रहमत हूंदी। ऐं जेको इंसान अल्लाह जो नालो ऐं ज़िक्र करे उन जी केॾी न रब जी रहमत हूंदी। ऐं जेको इंसान महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत ऐं सीरत ते हलियो उन जे मथां केॾी न रब जी रहमत ऐं बरकत। इन जे करे इंसानो, अल्लाह साईं तव्हां असां इंसाननि खे जानवरनि खां मुख़्तलिफ़ बणायो आहे। जानवर अकेली ज़िंदगी गुज़ारींदो आहे झंग में, पखी ॾिसंदो त वण ते अकेलो वेठो हूंदो, लेकिन इंसान गॾिजी रहंदा आहिनि। ऐं दुनिया जूं जेके बि शयूं ठहनि थियूं उहे गॾु मां ठहनि। मसलन तव्हां असांजे जिस्म ते कपिड़ो आहे, हर हिकिड़ो इंसान कपिड़ो थो पाए। हाणे इहो कपिड़ो जंहिं कपह मां ठहियो, इन जो ॿिज को इंसान खणी आयो, इन खे पोखियो कंहिं इंसान, इन खे लुणियो कंहिं इंसान, वरी इन खे खयो कंहिं इंसान, वरी फैक्ट्री में इहा कपह आई, उन खां पोइ कंहिं मज़दूर मज़दूरी कई, वरी उन खां पोइ कंहिं इंसान इन खे कपिड़े जी शक्ल में आंदो, उन खां बाद वरी के इन खे दुकान ते खणी आयो, वरी कंहिं इन कपिड़े खे ख़रीद कयो, वरी उन खां बाद कंहिं दर्ज़ीअ इन खे सिबियो, वरी धागो काथों आयो। हिक हिक शइ में सवे इंसाननि जूं ख़िदमतूं आहिनि, हिक हिक शइ ज़रे ज़रे में। मिसाल जीअं तव्हां असां गिरह था खाऊं, हाणे बज़ाहिर चांवर जो गिरह था खाऊं, मानी जो गिरह था खाऊं, पर इहो इंसान कणक कंहिं पोखी, पाणी कंहिं ॾिनो, लाबारो कंहिं कयो, वरी इन खे थ्रेसर कंहिं कयो, वरी इहो चकी ते केरु खणी वियो, वरी हे अटे में कंहिं आंदो, उन खां पोइ महिनत मुशक़त कंहिं कई। त हिकिड़ी शइ ते सवे इंसाननि जूं ख़िदमतूं हूंदियूं आहिनि। इतां मालूम थो थिए त अल्लाह साईं इंसाननि जी जेका ज़िंदगी ठाही आहे इहा गॾु रहण जी ठाही आहे। इंसाननि जी जेका ज़िंदगी आहे इहा इंसान गॾु रहण का आहे। तंहिंजे करे जॾहिं गॾु रहिबो आहे, जेको गॾु रहिबो आहे
कंहिं ॻोठ में, कंहिं इलाइक़े में, कंहिं शहर में, कंहिं आबादीअ में गॾु रहण सां आदतूं ठहंदियूं, आदतूं ठहंदियूं। पोइ आदत भली बि ठहंदी आहे, बुरी बि थींदी आहे। हिकिड़ो माण्हू भलो थो ॻाल्हाए ज़ुबान सां, भली आदत आहे। हिकिड़ो इंसान ज़ुबान सां गार गंदो थो ॾे, बुछड़ी आदत आहे। हिकिड़ो इंसान मामलात में सचो आहे, भली आदत आहे। हिकिड़ो इंसान मामलात में ठगी कूड़ थो करे, बुछड़ी आदत आहे। हिकिड़ो इंसान में सब्र तहम्मुल बुर्दबारी आहे, भली आदत आहे। हिकिड़े इंसान में जज़्बात आहे, गुस्सो कावड़ अथसि, नंढे वॾे जी सुञाण न अथसि, इहा बुछड़ी आदत आहे। तंहिंजे करे मुस्लमानो हिकु शइ सम्झो, जंहिं दीन इस्लाम सां तव्हां असांजो तालुक़ आहे, जंहिं ईमान ऐं क़ल्मे जे करे तव्हां असां सभु मुस्लमान भाइर थियासीं। अल्लाह से क़ुरान शरीफ़ में फरमायो, इन्नमल मुमिनून इख़्वा, सभु मुस्लमान पाण में भाइर आहिनि। वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफरक़ू। अल्लाह से फरमायो, जॾहिं क़ुरान पाक खे चिंबड़ी पियो, सभिनि जी क़ुरान शरीफ़ सां मुहबत है, सभिनि जी दिल में क़ुरान पाक जी इज़त है। हाणे पाण में फ़िरका टोला टोला न ठाहियो। जॾहिं निमाज़ में गॾु, क़ुरान शरीफ़ में गॾु, रोज़े में गॾु, ईमान कलमे में गॾु, अल्लाह जी तौहीद में गॾु, मुहम्मद मुस्तफ़ा के रसूल पैगंबर ख़ातमुन नबीयीन मञण में गॾु, त पोइ सभु तव्हां पाण में भाइर थी विया। इन्नमल मुमिनून इख़्वा। तंहिंजे करे मुस्लमानो, हाणे जेको गॾु रहण आहे, इहे आदतूं गॾु रहण सां जेके ठहनि थियूं, दीन इस्लाम में इनखे चइबो आहे अख़लाक़। सिंधीअ में चइबो आहे आदत तबियत। सिंधीअ में आदत तबियत चइबो, अरबीअ में अख़लाक़ चइबो आहे। हाणे इंसानो इन अख़लाक़ जी अल्लाह ऐं रसूल वटि वॾी अहमियत आहे। चाहे तव्हां असां इंसाननि वटि अहमियत न हुजे, असां इंसान दुनिया जा अख़लाक़ खे अहमियत न ॾींदा हूं, लेकिन अल्लाह रसूल वटि इन जी वॾी अहमियत आहे। जीअं ईमान जी अल्लाह वटि अहमियत आहे, उन इंसान जी अहमियत आहे जंहिंमें ईमान ऐं क़ल्मो आहे। ईमान ऐं क़ल्मो आहे। हिकिड़ो इंसान हसीन जमील त आहे, सुहिणो त आहे, पैसो पाई त अथसि, दुनिया जूं इज़तूं त अथसि, पर ईमान क़ल्मो न आहे। इन इंसान जी रब वटि काई क़द्र क़ीमत कोन्हे। अल्लाह वटि उन जी अहमियत आहे, क़द अफ़लहल मुमिनून, जंहिंमें ईमान आयो। कामयाबी उन्हनि जी आहे जन क़ल्मो पढ़ियो, जेके मुस्लमान थिया। भले को पीउ आहे, पुट आहे, भाउ आहे, रिश्तेदार आहे, ईमान क़ल्मो न आहे, अल्लाह वटि उन जी अहमियत न आहे। तोड़े नबियनि जा रिश्तेदार आहिनि। हज़रत नूह अलैहिस्सलाम अल्लाह जा रसूल आहिनि, पुट में ईमान न आहे, रब वटि अहमियत कोन्हे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि, पीउ आहे, ईमान क़ल्मो न आहे, अल्लाह वटि अहमियत कोन्हे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जा रसूल पैगंबर आहिनि, लेकिन जेकॾहिं रिश्तेदार चाचो क़ल्मो नथो पढ़े, अल्लाह वटि उन जी अहमियत कोन्हे। मालूम थियो त रब वटि क़द्र क़ीमत ईमान ऐं क़ल्मे जे करे आहे। तंहिंजे करे मुस्लमानो, ईमान वॾी शइ आहे। ॿी शइ आहे इबादत। दीन जी सुञाण इबादतूं आहिनि। त असां मुस्लमाननि में निमाज़ हुजे, असां मुस्लमाननि में क़ुरान सां ताल्लुक़ हुजे, असां मुस्लमाननि में अल्लाह जो ज़िक्र हुजे, असां मुस्लमाननि में हज ऐं ज़कात हुजे, असां मुस्लमाननि में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत हुजे। इन इबादत जी वॾी अहमियत आहे। तंहिंजे करे अल्लाह से क़ुरान शरीफ़ जी इब्तिदा में जिथे ईमान जो तज़किरो कयो, अल्लज़ीन युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात, उहे मुस्लमान आहिनि जेके निमाज़ खे क़ाइम था करनि, यानी उन्हनि में इबादत भी आहे, अल्लाह सां ताल्लुक़ भी आहे। इन निमाज़ जी एडी वॾी अहमियत थी जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़ुर्रतु ऐनी फी सलात, मुंहिंजे अखियुनि जो ठार निमाज़ आहे। छा मक़सदु थियो? तव्हां असां इंसान हूं दुनिया में, हिकिड़ो माण्हू शौक़ीन हूंदो आहे मुंहिंजी औताक भली हुजे, को माण्हू शौक़ रखंदो आहे त मुंहिंजी मेह भली हुजे, को माण्हू शौक़ रखंदो आहे त मुंहिंजी बकरी भली हुजे, को माण्हू शौक़ रखंदो आहे त मुंहिंजी ज़मीन भली हुजे,
को माण्हू शौक़ रखंदो आहे त मुंहिंजो धंधो कारोबार भलो हुजे, को माण्हू चाहींदो आहे त मूंखे इज़त शोहरत वॾी हुजे। त ईअं ई हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुर्रतु ऐनी फी सलात, मां मुहम्मद मुस्तफ़ा जे अखियुनि जो ठार निमाज़ आहे। मां अल्लाह जे नबीअ खे सभ खां वधीक लज़्ज़त ख़ुशी निमाज़ में थी थी। ऐं इन जे करे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला सहम फिल इस्लाम मल्ला सलात ला, जंहिं मुसलमान में निमाज़ नाहे, अल्लाह सां ताल्लुक़ नाहे, रब जो सजदो नाहे, रब जी बंदगी नाहे, उनखे मुसलमान सॾाइण जो बि हक़ नाहे, मुसलमान सॾाइण जो हक़ नाहे। एतिरे क़दुरु हदीस पाक में अचे थो त कुझु शख़्स मुसलमान थिया, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ु कयूं, साईं रोज़ो बि रखंदासीं हिकिड़ो महीनो आहे, ज़कात बि ॾींदासीं साल में हिकु दफ़ो आहे, हज बि कबो ज़िंदगी में हिकु दफ़ो आहे, निमाज़ साईं ॾुखी आहे। सुबुह जो उथूं बि निमाज़ पढ़ूं, कम कारियूं ज़मीन बनी ॿारो दुनिया जा कम कारियूं आहिनि, वरी ज़ोहर जी निमाज़, वरी फारग थियूं त वरी मथो टेपारी जी निमाज़, वरी अञा मस फारग थींदो त वरी सांझी जी निमाज़, वरी इशा जी निमाज़। इहा बार बार निमाज़ साईं ॾुखी आहे। तंहिंजे करे रोज़ो बि सवलो आहे, हज बि सवलो आहे, ज़कात बि सवली आहे, इस्लाम जा ॿिया अहकाम सवला आहिनि। साईं अल्लाह जा रसूल निमाज़ जी माफ़ी मिले त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न ला सहम फिल इस्लाम मल्ला सलात ला, तव्हां असांजी सुञाण ई निमाज़ में आहे। जेको अल्लाह जा बाना अब्दियत सुञाण ई निमाज़ में आहे। तंहिंजे करे इंसानो निमाज़ जी दीन में एॾी वॾी अहमियत थी पई जो जॾहिं इंसान फौत थिए थो, हाणे उन मोमिन मुसलमान खां फरिश्ता पुछनि था मन रब्बुक मा दीनुक मन नबीयुक, त हिन खे सिज लहण में ईंदो, उन मय्यत खे ईअं महसूस थींदो ॼण सिज लहे थो, मुंहिंजी टेपारी जी निमाज़ रहियल आहे। त फरिश्तनि खे छा चवंदो, दऊनी उसली, मूंखे छॾियो त मां निमाज़ त पढ़ां, मां निमाज़ त पढ़ां। हाणे थोरो हिते सम्झिजो, इन इंसान खे औलाद बि हुई दुनिया में, ईअं छो नथो चवे त मूंखे छॾियो त मां पंहिंजा पुट त ॾिसां, मूंखे छॾियो त मां पंहिंजी ज़मीन त ॾिसी अचां, मूंखे छॾियो त मां पंहिंजूं रिढ बकरियूं मेहूं त ॾिसी अचां, मूंखे छॾियो त मां पंहिंजो घर त ॾिसां, मां पंहिंजा दोस्त यारी जंहिंसां हूंदी हुई दुनिया में संगत, पैसो पाई वञी ॾिसी अचां। न, मालूम थियो त मुसलमानो निमाज़ एॾी वॾी नेमत आहे जो उहो इंसान मोमिन बानो कब्र में भी उन निमाज़ के याद तो करे, फरिश्तन के चवे तो दऊनी उसली, मुखे छॾियो त मुखे मां निमाज़ पढ़ा। हाणे फरिश्ता चवंदसि त नुम नौबतल अरूस, ईअं निंड कर जीअं घोट ख़ुशीअ जी राति सुम्हंदो आहे, हाणे तूं क़यामत ताईं ख़ुशीअ में आराम सां पियो हुजो। तंहिंजे करे मुसलमानो निमाज़ वॾी नेमत आहे, वॾी नेमत आहे। ऐं तव्हां असांजी सुञाण निमाज़ सां आहे, पाकाई निमाज़ में, रहमत निमाज़ में, बरकत निमाज़ में, मोहब्बत निमाज़ में, अखलाक भी अल्लाह से निमाज़ में रखियो आहे। हे जेको तव्हां असांखे दुनिया में हलण जो तिर्द तरीक़ो आहे न, औलाद सां, पीउ सां, बिरादरी सां, इंसाननि सां, पाड़े सां कीअं हलूं, इहे सभु अल्लाह से अखलाक निमाज़ में रखिया आहिनि। जीअं निमाज़ हिकिड़ी इबादत है, इहो इंसान रब जे वेझो थो थिए। जॾहिं सजदो करे थो अल्लाह जे कदमनि पेरनि में हिन जो सजदो आहे। जॾहिं निमाज़ में बीहे थो, शरीयत जो छा हुकुम आहे, निमाज़ी जे अॻियां न गुज़रो, अॻियां न रुको। छो? इहो निमाज़ी जे साम्हूं अल्लाह जी ज़ात आहे। हे बानो एॾो रब जे वेझो थो थिए। ऐं जॾहिं सजदो करे थो, इन बाने जी पेशानी अल्लाह जे अर्श ते रब जे पेरनि में आहे। अर्श काथे आहे? सतनि आसमाननि खां मथे, सतन आसमाननि खां जन्नत जे जन्नतुल फिरदौस जी छत अल्लाह जो अर्श आहे। हे आहे ॿाहिर ॻोठ जो, हिया मुसलमान औरत, इहो मुसलमान मर्द सजदो करे थो ज़मीन ते, मुसल्ले ते, पर ॼण इन जो सजदो रब जे अर्श ते अल्लाह जे कदमनि ऐं पेरनि में आहे। एॾी वॾी निमाज़ जो हिन इंसान खे सतनि आसमाननि खां जन्नत खां मथे खणी वई। इहा निमाज़ जे करे एॾो वॾो मक़ाम मिलियो त पोइ इंसान त इन निमाज़ में अल्लाह साईं तव्हां असांखे अखलाक भी सेखारियो, आदतूं भी सेखारियूं।
अखलाक जी एतरी अहमियत आहे दीन में जो हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तहां मां जेको मुसलमान चाहे थो त मां रब जे वेझो थियां त अखलाक भला रखे ये ना है तो सिर्फ असा कलमो पढ़ियोसीं हाणे गार गंद जूं जेड़ो झटो फितनो फसाद हुजे न ईमान कलमे खां पोइ पंहिंजा अखलाक भला रखो जेकॾहिं असां में निमाज़ है कुरान पाक सां ताल्लुक़ आहे अल्लाह जो ज़िक्र आहे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहब्बत आहे त असां मुसलमान जेके पाण खे दीनदार इबादत दीन सां ताल्लुक़ था रखूं असांजे मथां इहा ज़िमेदारी आहे त पंहिंजे अखलाक खे सोनो रखूं पंहिंजी आदत खे भलो रखूं उहा आदत बणायूं जेका हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पसंदि हुजे जेका अल्लाह खे पसंदि हुजे उन बुछड़ी आदत खां पाण खे परे रखूं जेका बुछड़ी आदत अल्लाह ऐं रसूल खे पसंदि कोन्हे इन जे करे हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां मोमिननि मुसलमाननि मां अल्लाह खे उहो बानो प्यारो ऐं वेझो हूंदो क़यामत जे ॾींहुं जंहिंजा अखलाक भला हूंदा यानी ईमान कलमो भी हुजे नमाज इबादत भी हुजे पर अखलाक भी सोना हुजनि इहो इंसान रब के वेझो हूंदो इएं ई हदीस पाक में फरमायो सहाबा इकराम खे जेको शख्स चाहे थो तव्हां मां मोहम्मद मुस्तफ़ा जे वेझो थे क़यामत में जन्नत में अखलाक भला रखे पंहिंजी आदत भली रखे उहो इंसान उहो उम्मती मां मोहम्मद मुस्तफ़ा जे वेझो हूंदो हौज़ कौसर ते वेझो हूंदो सिफारिश में वेझो हूंदो लिवाउल हम्द जे झंडे जे हेठां वेझो हूंदो जन्नत में वेझो हूंदो इएं ई महबूब मुस्तफ़ा फरमायो अकमलुल